नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। इन वक़्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त परॾे वज़ारत जे तर्जुमान डॉक्टर फैसल चयो त पाकिस्तान भारत डिवीज़न जो जवाबु ॾेई छॾियो आहे। हाणे भारत लचक ॾेखारे त मामला तमामु जल्द हल थी वेंदा। करतारपुर कॉरिडोर बाबति भारत सां ॻाल्हियुनि खां पोइ वाघा बॉर्डर ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे डॉक्टर मोहम्मद फैसल चयो त करतारपुर रवादारी ते ॻाल्हि ॿोल मुस्बत रही। करतारपुर रवादारी ते 2.3 पॉइंट्स रहिजी विया आहिनि, बाक़ी ते इतफ़ाक़ थी वियो आहे। वज़ीर आज़म जे ऐलान मूजिबि करतारपुर रवादारी नवंबर में खोले छॾींदासीं। मनसूबे तहत 5000 सिख यात्री पाकिस्तान अची सघंदा, पर जेकॾहिं हिन खां वधीक यात्री अचण बि चाहिनि त असीं तयारु आहियूं। भारत खे हितमी ॻाल्हियुनि सां जल्द करण जो चयो आहे। परॾे वज़ीर तर्जुमान चयो त भारत पारां डिवीज़न ॾिनो वियो आहे त जंहिंजो जवाबु ॾेई छॾियो आहे, पर इन जो तफ़सील फ़िलहाल नथा ॿुधाए सघजनि। पाकिस्तान वॾो ऐं मुस्बत क़दम खंयो आहे। भारत लचक ॾेखारे त मामला हल थी वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।